खिप्रोवासी भागे दिलबशर खिप्रो पहुंचीदा आहिनि त चयो आहे त मुंहिंजे शहर में माल जो वाड़ो आहे। 2 महीना अॻु वापारी नवाज़ ऐं शहज़ादा रही मूंखां 2 महीननि जे ओधर ते 4 महीनूं ख़रीद कयूं, जंहिंजी मालियत 15,50,000 रुपया आहे, जंहिंजी लिखत पिणु आहे। हुन चयो त हाणे टाइम ते वापारी पैसा ॾियण लाइ तयारु न आहिनि। हुन चयो त वापारियुनि जे चङनि मिठनि आराइन बिरादरी खे पिणु दाह ॾिनी आहे, पर हू को बि वहिंवार करण लाइ तयारु न आहे। भागे वसवारनि खां मुतालबो कयो आहे त वापारियुनि खां वहिंवार कराए संदसि पैसा ॾियारे इंसाफ़ कयो वञे। दादा मुंहिंजो नालो दिलबर शर आहे। मुंहिंजो मेन जो वाड़ो बिस्मिल्ला होटल जी बैक साइड आहे। उते मुंहिंजो मेयूं ॿियूं आहिनि, रखियल आहिनि। वाड़ो आहे, पंहिंजो घरु आहे। 2 महीना अॻु में नवाज़ अली पुट अमीर अली आराई ऐं शहज़ाद पुट हाजी इक़बाल आराई, ॿई आया मूं वटि। चऊं त असांखे मेयूं ॾे 2 महीने जे टाइम ते, ऐं पैसा तोखे टाइम ते ॾींदासीं, पर 2 महीननि जी उधर ते। वक़्तु पोइ हिते थींदे असांजो सौदो ठहियो 2 महीना अॻु में। उहो एग्रीमेंट बि मूं वटि आहिनि, हुन जूं लिखतूं आहिनि, NICूं आहिनि, सयूं आहिनि मूं वटि सौदे जूं, हुननि जूं लिखियल आहिनि। 2 महीना थिया, हुननि जो टाइम अची वियो, पैसा हुननि कोन ॾिना। 2 टे दफ़ा मूं हुननि खे वञी चयो, धणियुनि खे, हुन कंहिं महिल फ़ोन न खणनि, वहिंवार न कनि, ॾटा ॾियनि, ॻाल्हियूं कनि। पोइ मूं हुननि जे चङनि मुड़ुसनि खे, फरमान चौधरी आहे पॿण जो, उनखे चयो आहे। इल्ताफ़ जो स्पेयर पार्ट आहे मीरपुर रोड ते, उहो बि हुननि जो माइट आहे, रिश्तेदार आहे, उनखे चयो आहे। ऐं फरमान हुननि जो वॾो आहे, चङो मुड़ुसु आहे, 2-200 एकड़ ॿनी जो मालिक आहे हू पॿण में, उनखे चयो आहे। उन बि हुननि खे चयो आहे कि सच बाबा धणी जा पैसा ॾियो, या त साम्ही पार्टी खां वठी ॾियो, जेकॾहिं अव्हांखे उहो नथी ॾिए त अव्हां पंहिंजा जेके आहिनि सो पैसा भरे ॾियो। 2 ॼणा थी अव्हां माण्हुनि सां ठगी कई आहे, शहर में वेही ठगी कोन हलंदी, पैसा ॾियो। पर उन्हनि खे बि माना हू टाल मटोल करे, ॻाल्हियुनि खे टारे, आसरा ॾेई, अॼु सुभाणे 2 महीना थी विया आहिनि, पैसा कोन पिया ॾियनि। मुंहिंजी वस वारे अमलदारनि खे, लाॻापियल खातनि खे अपील आहे त बाबा मूंखे पंहिंजो हक़ु वठी ॾिजो। 4 मेयूं साईं 15,50,000 रुपया पैसा आहिनि। हा, उहो मूं वटि एग्रीमेंट लिखियल आहिनि, धणियुनि जूं सयूं थियल आहिनि। हा, एडवांस हुननि जी जेका सूथी हुई थोरी घणी, बसि उहा ॾिनल हुई, बाक़ी बक़ाया 15,50,000 आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।